हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाली। तव्हां ॾिसी रहियो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, वज़ीर अली शाह जी हिमायत में मांझी फ़क़ीर हिकिड़ो वीडियो पैगाम जारी कयो आहे। हलो त ॾिसूं था मांझी फ़क़ीर उन वीडियो पैगाम में छा थो चवे। हलो था वीडियो जी तरफ़। अपने सिंधवासियुनि खे हक़ मौजूद मुंहिंजो मुर्शिद पाक लतीफ़ साईं जन जो इरशाद आहे, अॻियो काओ कच माणकनि मोट थी, अॻियो काओ कच माणकनि मोट थी, पले पायो सच आछींदे लॼ मना। दोस्तो, मुंहिंजे हिन पाड़े जो ई हिकिड़ो मुंहिंजो महबूब मिठड़ो मौलवी साहबु आहे, जंहिंजी हिकु वीडियो वायरल थी आहे, जंहिं उन वीडियो में साईं वज़ीर अली शाह जे बारे में ॻाल्हायो आहे त हुन तोहीन असाहबा कई आहे ऐं तोहीन असाहबा करे ऐं सूफ़ियत जी आड़ वरिती आहे ऐं साईं सजाद सुमरे साहब पंहिंजो साजिद सुमरे साहिब जन जो बि नालो वठी उन बि चयो आहे त हुन बि गुस्ताखी करे ऐं सूफ़ियत जी आड़ वरिती आहे ऐं ज़ामिन अली फ़नकार आहे, उन बि गुस्ताखी करे ऐं सूफ़ियत जी आड़ वरिती आहे ऐं मांझी ॻाइणे बि जेको आहे सो दीन ते छथरूं कयूं आहिनि, मज़ाक़ूं करे ऐं सूफ़ियत जी आड़ वरिती आहे। महिरबानी करे इन्हनि खे कानून हवाले कयो वञे या इन्हनि ते के क़दम खयां वञनि। मां साईं खे अर्ज़ु कंदो हलां त मूंखे हैरत वरिती आहे त साईं पाण बि आले सुन्नत जा उलमा किराम आहिनि ऐं औलिया किराम खे फॉलो कनि था। जीअं वज़ीर अली शाह गुस्ताखी कई आहे या साजिद सुमरे गुस्ताखी कई आहे या ज़ामिन पंहिंजो फ़नकार गुस्ताखी कई आहे त उन जा हू पाण ज़िम्मेवार आहिनि, लेकिन मुंहिंजी का बि किल्प साईं अहिड़ी ज़ाहिर करे जेका मूं दीन ऐं इस्लाम ते चथर या गुस्ताखी कई हुजे त मां उन जो अज़ालो करण लाइ तयारु आहियां। मूं जेके बि कलाम काफ़ियूं ॻायूं आहिनि उहे सभु औलिया किराम जन जे बारे में क़ुरान शरीफ़ में अलाह साईं फरमायो आहे, इन औलिया अल्लाह ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। ऐं मूंखे हैरत वरिती त साईं तमामु मोतबर आले सुन्नत जा उलमा किराम आहिनि ऐं जेको संदन तरीक़त आहे मुंहिंजे ख़्याल में क़ादरी सिलसिले सां भाॻियल आहिनि ऐं आऊं बि क़ादरी सिलसिले सां भाॻियल आहियां। मुंहिंजा उन वक़्त जा ॾाॾा जेको उन्हनि जो इस्म मुबारक साहिब ख़ान हो, उहे बि लतीफ़ साईं जे हथ ते बैत कयूं। उहो सिलसिलो अॼु ताईं ऐं पंहिंजो संभालियो रखियो अचां वॾड़नि खां वठी। आऊं बि हिकु क़ादरी सिलसिले जो पैरोकार आहियां। त मां अर्ज़ु कंदो हलां त मूं हमेशह उन्हनि सूफ़ियनि फ़क़ीरनि औलियानि जो कलाम ॻातो आहे। ख़ुदि मोहम्मद राशिद रोज़े धणी साईं जन जी मलफ़ूज़ात आहे, उहा बि उन अनमोल कौलनि सां भरी पई आहे, तसौफ़ ऐं सूफ़ियतनि जे हवालनि सां। ऐं जन फ़क़ीरनि खे इन दरगाह तां फैज़ मिलियो आहे। उन्हनि जा नाला या उन्हनि जूं शाइरियूं, उन्हनि जा रिसाला बि सूफ़ी कौल कलामनि सां टुमठा लॻा पिया आहिनि, जंहिंमें ख़ुदि साईं अब्दुल्ला फ़क़ीर तात्यार आहे जेको साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी साईं जे दरबार जे भर में ई मदफ़ून थियल आहिनि। उन्हनि हिकिड़े हंधि फरमायो आहे त ॼाण मुसलमानी केर बि ॼाणे, इश्क विधो मंझि कुफ़र जे आणे। आख़िरी मिसरा में चवंदा त अब्दुल्ला आशिक़ महज़ मुशरक, रीह शिरक अलाह केरु सुञाणे। साईं एजाज़ साईं राशिदी ख़ानदान सां वाॻियल आहिनि ऐं हू बि पंहिंजो मुर्शिद राबर साईं ईदसा पागारे साईं जन खे कनि था ऐं चवनि था। उन्हनि जा काफ़ी सारा ॿोल आहिनि। हिकिड़े हंधि पाण फरमायो अथनि त केरु थींदो आहे अलाह इश्क जे अॻियां कंध न खणंदो, या ॿिए हंधि फरमायो अथनि त लानत खां कीम शिरक थी काफ़र सचो पचो, लानत खां कीम शिरक थी काफ़र सचो पचो। एजाज़ चए असांजो को यार थी वेंदे, वञ वञ तूं बाइज़ा न त गार थी वेंदे, ईंदे जे मए कदह में मैखार थी वेंदे। पर अहिड़े कौलनि कलामनि सां साईं एजाज़ साईं जो रिसालो भरियो पियो आहे जेके साईं राशिदी ख़ानदान सां वाबस्ता आहिनि
ऐं सूफ़ी अज़म ऐं सूफ़ी ख़्यालु रखंदड़ आहिनि। उन खां पोइ ॿुधल फ़क़ीर आहे, बेदिल साईं आहे, मोहम्मद फ़क़ीर खटियाण आहे, इहे बि इन दरगाह सां वाॻियल आहिनि। उन्हनि जा कौल कलाम बि पढ़ी ॾिसो त उन्हनि जूं अजीब ॻाल्हियूं आहिनि। बाऊ सुल्तान हिकिड़े हंधि फरमाए थो, इश्क दियां आहिनि उल्टियां गल्लां जहिड़ा शरतूं दूर हटावे हू, काज़ी छोड़ कज़ाई जामन जन इश्क तमाचे लावे हू, लोग अयाणे मती ॾेवन आशिका मत न भावे हू, मुड़न महाल तिनादा बाहू जना साहिब आप बुलावे हू। वेंदे हज़रत जुनैद बगदादी, अबू बकर शिबली, मौलाना रूम, हज़रत अमीर खुसरो, ख्वाजा मुईद्दीन चिश्ती, निज़ामुद्दीन औलिया, बाबा फरीद, सुल्तान बाहू, बाबा बुल्ले शाह, लतीफ़ साईं, कलंदर साईं, मंठार फ़क़ीर, ॿुधल फ़क़ीर, साईं एजाज़ साईं, मोहम्मद फ़क़ीर, जेके बि असांजे सिंध जा सूफ़ी आहिनि, दरवेश आहिनि, उन्हनि जे अहिड़े कौलनि कलामनि सां पूरा रिसाला भरिया पिया आहिनि। ऐं जे इन्हनि खे साईं लूसियत सम्झे थो त संदन महिरबानी अहिड़ी लूसियत पोइ असां कंदा रहंदासूं। इहे कौल कलाम ॿोल आरफनि जा पढ़ंदा रहंदासूं। ख़ुदि साईं पीर साहब पागारे साईं जन जे गादी में थी गुज़रिया आहिनि, साईं अली गौहर शाह बादशाह, उन्हनि जो बि वॾो रिसालो आहे। मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जो बि साईं मुतालो कनि त अहिड़ियूं ॻाल्हियूं न कनि। मूंखे अरमान थियो आहे, मुंहिंजी दिलि आज़ारी थी आहे जेको साईं अहिड़े क़िस्म जा मूं ते इल्ज़ाम आया आहिनि त मुंहिंजी जेको आहे सो दीन ते चथरूं थो करे। बाक़ी रही मस्जिद मंदर जी ॻाल्हि त उहो पाण सम्झण जी कोशिशि कनि। ख़ुदि असांजे इस्लाम में 4 मक़ाम आहिनि, शरीयत, तरीक़त, हक़ीक़त, मार्फत। जे इन्हनि ॿियनि मक़ामनि खे उहे नथा सम्झी सघनि त मां उन्हनि जे बारे में कुझु नथो चई सघां। उहा पाण कोशिशि कनि ऐं उहो पंहिंजे ज़हन में मापो ठाहीनि त इन्हनि खे अलाह वारनि ओशाकनि आरफनि जूं ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। ऐं लतीफ़ साईं फरमाइनि था त केहे काम कापड़ी का अहिड़ी रवश रवनि त न की दिलि दोज़ख ॾे, न की बिश्त घुरनि, न की कम कुफ़ारसी, न की मुसलमानी मन उभा ईअं चवनि त पिरीअ कजां पंहिंजो। ॿिए हंधि फरमाइनि था काफ़र थी त उभहे बाब शराह जा छॾ, मन मुशरिकी गॾु त वेझो थी विसाल खे। जे इहा लूसियत आहे त पोइ असांजे अखियुनि ते आहे, असां अहिड़ी कंदा रहंदासीं। ऐं मूंखे सदमो रसियो आहे जेके साईं मूं ते इल्ज़ाम आया आहिनि। मूं कॾहिं बि का दीन ते चथर कोन कई आहे। मां मुसलमान आहियां, सदियुनि खां वठी असांजा वॾड़ा जी मुसलमान आहिनि, तीअं असां मुसलमान आहियां। ऐं जेतिरो दीन में साईं जन जो हक़ु आहे एतिरो मुंहिंजो बि हक़ु आहे। जेतिरो दीन जो मूं ते हक़ु आहे उहो उन ते बि हक़ु आहे। ऐं उन दीन जो पैरोकार आहियां जेको लकुम दीनकुम बल यदीन वारो आहे। ऐं उन दीन जो पैरोकार आहियां जेको इरशाद ला इकराह फिद्दीन, ऐं उन दीन जो पैरोकार आहियां। ऐं इंतिहा पसंदि वारो दीन जेको मुलनि ऐं जेके उहे मौलवी जेके पंहिंजे मक़सदु हासिलु करण लाइ घणो कुझु करे था वञनि, उन दीन जो पैरोकार कोन आहियां। बाक़ी जे साईं वारनि खे कुझु करिणो आहे त बिस्मिल्लाह, मुंहिंजे अखियुनि ते अॻे बि औलियान आरफनि सूफ़ियुनि सां कुफ़र जूं फतवाऊं, जंहिंमें सूफ़ी शाह इनायत हो या पंहिंजो ख्वाजा मोहम्मद ज़मा, औलिया लवारी शरीफ़ वारा हुआ, लतीफ़ साईं हुआ, सचल साईं आहे, उन्हनि खे बि मुल्ला ऐं काफ़र अॻु में सॼो वियो आहे। जे साईं खे इहे ख़्याल आहिनि दिलि में त बिस्मिल्लाह वेलकम। ऐं मुंहिंजी दिलि आज़ारी थी आहे। ऐं हेॾे साईं अहले सुन्नत जे उलमा खे ऐं तमामु इज़त मुआब साईं खे इहे लफ़्ज़ मुंहिंजे बारे में कम से कम न चवणा आहे, छो जो मूं अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान कई आहे ऐं का बि फ़िरके वारीअ जी ॻाल्हि न कई आहे। बाक़ी जे मुलनि जे बारे में मूं कुझु चयो आहे त उहे मुलनि जा दोहीड़ा या कलाम उहे लतीफ़ जा आहिनि, सचल जा आहिनि, साईं एजाज़ साईं जा आहिनि। तव्हां ऐं जे अञा बि साईं खे को शक थो पवे त माशाल्लाह वेझड़ायूं हिक ॿिए खे, अचनि मुंहिंजे आस्थाने ते कचारी कनि। मुंहिंजे ख़्याल में मूंखे यकीन आहे त असां हिक ॿिए खां मुतमइन थी वेंदासूं। सो साईं जन खे इहे लफ़्ज़ न कढणा हूंदा। ऐं वधीक लाइ मूंखे यकीन आहे त साईं इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झी वेंदा ऐं अॻिते लाइ सोचे सम्झी ऐं ज़िमेवाराना लफ़्ज़ ॻाल्हाईंदा त संदन महिरबानी थींदी। सभिनी खे